सेठार जे ॻोठ गुलाम हुसैन सियाल जो रहवासी नौजवान बिलावल सियाल 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने लापता थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर करे बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। जी नासीन खे ॿुधाए रहिया आहियूं। सेठार जे ॻोठ गुलाम हुसैन सियाल जो रहवासी नौजवान बिलावल सियाल 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने लापता थी वियो आहे। संदसि वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। ज़िक्र मां कयूं पिया सेठार जे ॻोठ गुलाम हुसैन सियाल जो रहवासी नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। इन तफ़सील मालूम कयूं था। आशिक हुसैन असां सलाह ते मौजूदु आहे। आशिक, अपडेट कजो, वारसनि पुलिस खे रिपोर्ट कयो इन वाक़े जे हवाले सां, संदन छा चवणु आहे? का ज़ाती दुश्मनी आहे जंहिंजे नतीजे में खेसि अगवा कयो वियो आहे? जी बिल्कुलु, मां पंहिंजे धरती टीवी जे नाज़रीन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदो हलां त जेको नौजवान पुरस्कार नमूने अगवा थी वियो उहो बाज़ियाब थी घर पुॼी वियो आहे। सेठार जे भरिसां गुलाम सिंह सियाल जो रहवासी आहे नौजवान बिलावल सियाल, जेको 2 ॾींहं अॻु सखर मां पुरस्कार नमूने गुम थी वियो। नौजवान जी गुमशुदगीअ जी संदसि वाज़न अखो जो शक ज़ाहिर कयो, जंहिंखां पोइ नौजवान बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। संदसि चवण मुताबिक़ त नामालूम माण्हू बबुरलो बाईपास तां 2 ॾींहं अॻु का शइ खाराए मूंखे अगवा करे विया। मूंखे होश अचण खां पोइ मां उनखे इलाज